बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुर रामकली मां अॻु में पढ़ियो अथऊं। हींअर वरी रामकली में कुझु बैत पढ़ूं था। हीउ दास्तान नओं आहे, कुझु हुन जा बैत आहिनि, कुझु अॻिते जा बैत आहिनि। हिनजी जोगियुनि जी हिकिड़ी ॿुधाए थो तबियत त कूत कड़ाया का पड़ी ताम न तामाऊ, से न हयाऊं सुंज में जिते पैर न पेनाऊ, अवसर आसाऊ उठे गुंदर गलिया। कूत कड़ाया का पड़ी, खाधे जे बाद हिननि खे कड़ाए छॾियो आहे। हाणे खाधो हिननि खे वणे ई कोन थो। ताम न तामाऊ, तामनि जी इहे तलब कोन कंदा। से न हयाऊं सुंज में जिते पैर न पेनाऊ, सुंज में जिते का पैर पिनण वारी कान्हे, केरु रहे ई कोन थो। हीउ उते का सैनू वणनि या हिननि जी हिकिड़ो ख़बर बि अथनि त हिते आहे पैर पकान, पर हुनजो हिसाब थोरो ईअं हूंदो आहे त ईअं ई कंदा आहिनि। अवसर आसाऊ उठे गुंदर गॾिया। हीअ सोकड़ जेका हूंदी आहे, ॾुकार वारी जेका हालत हूंदी आहे, उन जा आसाऊ हूंदा आहिनि। भाईंदा आहिनि अहिड़ी पोज़ीशन हुजे, मतिलबु ॾुकार हुजे, तकलीफ़ूं हुजनि, बुखूं हुजनि, उठे गुंदर गॾिया। बरसाति जा पई आहे त हिननि खे जहिड़ी तकलीफ़ थी पई आहे। हाणे बरसाति पई आहे, हाणे हिते जेको आहे सो पोखूं थींदियूं, आबादियूं रहंदियूं, हिते माल अची वेंदो, इन करे हिननि खे तकलीफ़ थी पई आहे। खुटीअ ख़ुशि रहनि सॼी सूर सन्यासी आहे। ओघड़ ओॾा कापड़ी सतुर तान सन, उण उन अंदर में सदा सुके रहनि। अवसर ईदूं कनि उठे गुंदर गॾिया। खुटीअ ख़ुशि रहनि, शइ खुटल धंधे जी ख़ुशि आहिनि। सॼी सूर सन्यासी, जेकर उहा शइ पूरी आहे त हिन जे लाइ जहिड़ो तकलीफ़ थियो पए। ओघड़ ओॾा कापड़ी सतुर तान सन, हीउ उघाड़ा हूंदा आहिनि। हिननि खे सतुर, हिननि खे ढकु जेको आहे हिननि खे तकलीफ़ ॾींदो आहे त को कपिड़ो हुनजे जान ते हुजे, या हिननि खे बर्दाश्त ई नथा कनि त को जान ते को कपिड़ो पायूं। वरी थोरो लंगोटी हूंदी आहिनि, उहा ॿधिजी हिन ते पिया हलंदा आहिनि। उन अंदर में सदा सुपे रहनि। हिननि खे सदाईं अंदर में अला साईं जी हूंदी आहे, उन जी ज़िक्र हूंदो आहे। अवसर ईदूं कनि, ॾुकार जी हालत में ई ईदूं कंदा आहिनि, ख़ुशियूं कंदा आहिनि। उठे गुंदर गॾिया। बरसाति जा पइजी वई आहे त हीअ जहिड़ो तकलीफ़ में पइजी आहे। पिननि कीन पटु खणी घुरनि कीन घरां, महेसी मखलूक जे उभियनि दूर दरां, पुछनि तोए शरां जे अंदरि अदालत उनखे। पिननि कीन पटु खणी, हीअ किस्तो खणी पिनंदा कोन्हनि। घुरनि कीन घरां, पंहिंजे घरां बि कोन घुरंदा आहिनि, उते बि कोन कुझु वठनि। महेसी मखलूक जे उभियनि दूर दरां, हीअ महेसी, हीअ महेश्वर भॻवान जा पेरोकार। मखलूक जे उभियनि दूर दरां, हीअ जेका ख़लक आहे उनजे दरनि खां परे भॼंदा आहिनि, माना सुवाल कोन कंदा आहिनि। पुछनि तोए शरां जे अंदरि अदालत उनखे। थोरे जो हिननि जो सॼो हिसाब जेको आहे इंसाफ़ ते मुबनी हूंदो आहे, पोइ बि हीअ ख़्यालु रखंदा आहिनि त असांखां का बेइंसाफ़ी किथे न थिए। पिननि जो पटो खणी सोझे सुञाणनि, बर में बीखल आहिनि, पैर न पुछनि का पड़ी। हीअ उन्हनि जोगियुनि जी ॻाल्हि थो करे जेके पिनंदा आहिनि। छो त पिननि जो पटो खणी सोझे सुञाणनि, इन ॻाल्हि खे जेकॾहिं हू सम्झनि त हीअ असीं छा पिया करियूं, किस्तो खणियो पिनूं पिया। बर में बीखल आहिनि, हिननि खे त बर पट में बिख्या मिलंदी, पैर न पुछनि का पड़ी। हिननि खे कंहिं माण्हू खे सुवाल करण जी का ज़रूरत ई कान्हे, हिननि खे पाण ई हिननि जो कमु थींदो। विचीअ वेठा हुन सांझी रहनि सुम्ही, बुख मरंदे बिख्या कंहिंखां कीन घुरनि। फ़क़ी फ़क़ीरनि मांगिया पिनी माठी जी। विचीअ वेठा हुन, विचीअ जो टाइम आहे, भई वेठा आहिनि, सांझी रहनि सुम्ही, सांझे जो टाइम थियो आहे, सुम्ही रहिया आहिनि। बुख मरंदे बिख्या कंहिंखां कीन घुरनि, बुख मरी वेंदा पर कंहिंखे सुवाल कोन कंदा।
फकी फ़क़ीरनि माॻियां पिनी माठिजे। हिननि फ़क़ीरनि फकी सुती माठिजी सबुर जी चुप जी घुरणो कोन्हे ॻाल्हाइणो कोन्हे। जो हुनजो तो नुक़्ते नज़र ईअं आहे। बुख विधाऊं बगरे जोगी कंदा जुंज तलब न रखनि ताम जी ओतियो पीअनि उञ लाहूतियुनि लतीफ़ चए मन मारे कयो मुञ सामी झागे सुञ वसीअ खे वेझा थिया। बुख विधाऊं बगरे पंहिंजी जॻह झोली हुनजी आहे, हुन में विधऊं बुख। जोगी कंदा जुंज हाणे जोगी जेको आहे हिन बुख जो ढव कंदा। तलब न रखनि ताम जी ख़्वाहिश ताम जी नथा रखनि। ओतियो पीअनि उञ हीअ उञ जेका आहे असां उनखे पीअंदा आहिनि। माना प्यास जेका आहे असां हीअ प्यास में ईअं गुज़ारींदा आहिनि जो हुनखे प्यास लॻंदी कान। माना हीअ ख़ुदि प्यास खे पीओ वेठा आहिनि। लाहूतियुनि लतीफ़ चए मन मारे कयो मुञ छा साईं थो चए हिन लाहूतियुनि पंहिंजे मन खे सटे कुटे मुञ करे छॾियो आहे। जो मुञ जो वाण थींदो आहे त उहो जेको उन मुञ खे जेको आहे सो सटे कुटे उहो अहिड़ी पोज़ीशन में आणींदा आहिनि जेको वरी वाण थींदो आहे। पोइ हुनखे इस्तेमालु कंदा आहिनि, कटूं वग़ैरह मड़ींदा आहिनि उन मां। सामी जागे सुञ वसीअ खे वेझा थिया। हीअ जोगी सुञ बरपट बयाबान वीरानियूं लताड़े वञी वसीअ खे वेझा थिया। जिते आबादी आहे वञी उते पहुता आहिनि। न गिदा न गबरी न लांगोटी लिख जेॾां भरी न विख तेॾां साहिब साम्हूं। न गिदा न प्यालो न गबरी न गोदड़ी न लांगोटी लिख गोरी जो टुकड़ो जेको आहे उहो बि हिननि खे पूरो कोन्हे। जेॾां भरी न विख तेॾां साहिब साम्हूं। जेॾां पिया पेर खणनि त साहिब हिननि खे साम्हूं आहे। अलाह पाक जेको आहे हिननि खे साम्हूं आहे। हुजे थिया हर केस तन लॻे की न लिबास थी वतन विले वेस लाहूती लतीफ़ चए। लतीफ़ साईं थो चए हीअ हुजे थिया हर केस हर रंग में रचण वारा हीअ अहिड़े क़िस्म जा माण्हू हर रंग में रचियो वञनि। तन लॻे की न लिबास इन्हनि खे लिबास सां पोशाक सां हिननि जी दिलचस्पी कान्हे। वतन विले वेस सादे लिबास में फिरंदा आहिनि। लाहूती लतीफ़ चए छा साहिबु गवाही थो ॾे। बुख उन्हनि जी बिखिया धूड़ उन्हनि जो धूप कयाऊं सोई रूप जियां लोक लॼ थिए। बुख हिननि जी बिखिया हिननि जी ख़ैरात जेका हूंदी आहे असांजा बुख आहे। धूड़ हुननि जो धूप हीअ जेको धूप धूड़ आहे मिटी जेका असां ई पाण खे मखींदा आहिनि इहो हुनजो वास आहे। कयाऊं सोई रूप हुननि अहिड़ो पंहिंजो रूप अख़्तियार कयो आहे जियां लोक लॼ थिए जीअं माण्हुनि खे ईअं कंदे शर्मसारी थिए। जा बराद बुतनि जी सा उञ बुख आदेसिन रोज़ो रिंद रखनि ईद न ओॾा कापड़ी। जा बराद बुतनि जी हीअ जेके बुत आहिनि जेके आम इंसान आहिनि उन्हनि जी जेका बराद ईद आहे सा उञ बुख आदेसिन हीअ आदेसी जेका उञ बुख में ई ईद गुज़ारींदा आहिनि। रोज़ो रिंद रखनि हीअ रिंद जेके आहिनि सदाईं रोज़ो रखंदा आहिनि। ईद न ओॾा कापड़ी ईद खे वरी वेझो बि कोन वञनि। न की ताम तुंबुनि में न की हेठि न बेठ राम कयऊं ॾेठि वञनि की न कुले कयो। न की ताम तुंबुनि में हिन जे किश्तनि में को बि ताम खाधो पीतो कोन्हे। न की हेठि न बेठ न को हिननि खे का हेठां माना का गोॾ ॿोॾ का कोई जेको अहिड़े क़िस्म जो कपिड़ो। राम कयऊं ॾेठि हिननि अखि जेका असां पंहिंजी रखी ख़ुदा ते वञनि की न कुले कयो। की न नीस्ती माना का शइ न उहा ई पाण सां गॾु खणियो ऐं वञनि पिया। जीअं था पुछनि अन्न खे तीअं जे पुछनि अलाह रिड़ी लधाऊं राह लछनि लुख लतीफ़ चए। जीअं था पुछनि अन्न खे जॾहिं ई अन्न जी पुछा था कनि तीअं जे पुछनि अलाह ईअं जेकॾहिं अलाह खे यादि कनि उन जो जी पुछा कनि उन जे लाइ कोशिशि वठनि त हूंदे रिड़ी लधाऊं राह लछनि लुख लतीफ़ चए। त लतीफ़ साईं थो चए त हिननि जो खे जहिड़ो रस्तो मिली वञे ऐं हिननि जी सॼी तकलीफ़ दूरि थी वञे।
गंदी ऐं गिरा जंहिं सनासी सांझो उन खां अलाह अञा अगाम थियो। गंदी ऐं गिरा लिबास ऐं खाधो जंहिं सनासी सांझो जंहिं बि जोगीअ संभाले रखियो उन खां अलाह अञा अगाम थियो, उन खां अलाह अञा परे थियो। ॾहकिजी दूर थिया कीजो ॾिठां विहक न कयां उभियण ऐब उनजो। को अहिड़ो हिननि को मंज़र ॾिठो, को अहिड़ो नज़ारो ॾिठो त लतीफ़ साईं ॾहकिजी दूर थिया, डिॼी परे थी विया। कीजो ॾिठां का अहिड़ी शइ न ॾिठी। विहक न कयां वरी आराम न कयां उभियण ऐब उनजो। बीही ऐं हिकिड़ी जॻह ते को वक़्तु इहो हिननि जे लाइ जहिड़ो ऐब थी पियो। हीउ बसि पोइ हीअ पंहिंजो खणी सफ़र शुरू कयो। ॿोली बुझारत जोगियासन जी ज़ात जी ॾोरण घणो ॾाखिड़ो हलण में हैरियत अजब इबादत परूड़ण उनजो। चवंदा फ़क़ीरनि खे सुञाण सम्झणु ॾाढो ॾुखियो आहे। ॿोली बुझारत हिननि जी गुफ़्तगू जेका असां जहिड़ी बुझारत पिया ॾियनि जोगियासन जी ज़ात जी, हिन जोगियुनि जी ज़ात जो कुझु हिसाब ईअं आहे। ॾोरण घणो ॾाखिड़ो हलण में हैरियत हिननि खे ॻोल्हणु ॾाढो ॾुखियो आहे ऐं हिननि जो हलण हिननि जी ॻाल्हि जेका असां सम्झ में नथी अचे हुन में हैरत थी थिए त हीअ आहिनि आख़िर कहिड़े क़िस्म जा माण्हू। अजब इबादत हिन जी इबादत बि निराली आहे। पऊं परूड़ण उनजो हुननि जे इशारनि खे सम्झणु ॾाढो मुश्किल कमु आहे। न खिलनि न खीन की ॻाल्हाइनि कंहिं जंहिं में आहिनि सां परूड़ण ॾाखिड़ो। न खिलनि न खीन की न को खिलनि था न को कुझु खाइनि था, न की ॻाल्हाइनि ऐं ॻाल्हाइनि बि कोन था। कंहिं जंहिं में आहिनि कंहिं अहिड़े ख़्याल में गुम आहिनि सां परूड़ण ॾाखिड़ो। सां इहा ॻाल्हि जेका हुन जे राज़ खे सम्झणु ॾाढो ॾुखियो आहे। इहे कुझु पैसा जेके अर्ज़ु कयासीं।